अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हांखे ॾींदासीं तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जेका अचण वारा आहिनि उन्हनि जे बारे में पूरी मालूमात ऐं न्यूज़ ख़बर तव्हांखे ॾींदासीं। उन ते रिव्यू ऐं रिएक्शन कंदासीं, तव्हांखे वॾियूं ख़ासि मालूमात ॾींदासीं। इन वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा, न त तव्हां खां का न का अपडेट मिस थी वेंदी। थी सघे तो उदासी टीवी यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कंदा। दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको प्रोमो अचिणो उहो कोन आयो हाणे, या ड्रामो हीउ हफ़्तो कोन हलंदो, या वरी प्रोमे खां बग़ैर तकरार ड्रामो हलायो वेंदो। छाजे करे प्रोमो अचे हा त पोइ सभिनी खे पक थी वञे हा तकरार ड्रामे जी किस्त ईंदी। इन में इहो ज़ाहिर थिए थो त तकरार ड्रामो हीउ हफ़्तो नथो हली सघे। जे हलायूं बि सही त बिना जेको आहे प्रोमो खां हलाए छॾींदा, या अॼु वरी प्रोमो थी सघे तो देरि में देरि ॾेई बि सघनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा त छाजे करे ईअं थी रहियो आहे दोस्तों, जेको चई रहिया हुया त 25 किस्तूं मतिलबु ख़राबु थियूं आहिनि, उन्हनि खे वरी 25 ॼाढ़ा त लॻंदा न, 30 ॼाढ़ा त लॻंदा उन्हनि खे वरी रिकॉर्ड करण में। इन जो मक़सदु आहे त हीउ महीनो ई थी सघे थो त मतां ड्रामो न अचे, या हीउ हफ़्तो ड्रामो न अचे। हाणे इन में अॻिते हली सॼी सच्चाई जीअं नई अपडेट ईंदी वेंदी, उहा बि असां तव्हां ताईं पुॼाईंदा वेंदासीं। इहा असांजो फ़र्ज़ु आहे। हाणे ॾिसूं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि दोस्तों मां ॿुधायां, जेका हीअ अदाकार अपडेट ॾेई रहिया आहिनि हिननि खे पाण खे बि पूरी ख़बर नाहे त ड्रामो अॻिते छा आहे। सॼो कुझु अॻियों चैनल वारनि जे हथ में आहे, किस्त कॾहिं अपलोड कंदा कॾहिं न कंदा। बहरहाल हीअ बि जेको आहे ईअं ॻाल्हियूं था करनि।